बुलेटिन जी शुरुआत कंदासीं हिन ब्रेकिंग न्यूज़ सां त सिंध हाई कोर्ट में दहशतगर्दी जे केसनि में शाहिदनि जो तहफ़ुज़ न करण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पारां IG घरू सेक्रेटरी, कानून वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त शाहिदनि जे तहफ़ुज़ बाबति कानून साज़ी ज़रूरी आहे। तहफ़ुज़ न हुजण सबबि शाहिद अदालत में नथा अचनि। अज़ीज़ उज़ैर जो बलोच जहिड़ा जवाबदार बरी थी वञनि था। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सिंध हाई में दहशतगर्दी जे केसनि में शाहिदनि जो तहफ़ुज़ न करण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पारां IG घरू सेक्रेटरी, कानून वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त शाहिदनि जे तहफ़ुज़ बाबति कानून साज़ी ज़रूरी आहे। तहफ़ुज़ न हुजण सबबि शाहिद अदालतुनि में नथा अचनि। उज़ैर बलोच जहिड़ा जवाबदार बि बरी थी वञनि था। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट में दहशतगर्दी जे केसनि में शाहिदनि जो तहफ़ुज़ न करण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, सिंध हाई कोर्ट में दहशतगर्दी जे केसनि में शाहिदनि जो तहफ़ुज़ न करण बाबति कंहिंजी ॿुधणी थी आहे, इन बाबति आगाह कजो। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकन बेंच आहे जंहिंमें जेके आहिनि त दहशतगर्दी केस आहिनि उन में जेके शाहिद आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ न ॾियण ख़िलाफ़ ऐं जेको कानून उन्हनि जो पास थियल आहे तहफ़ुज़ बाबति उन ते अमल दरामद न करण ख़िलाफ़ जेको आहे त ॿुधणी थी आहे। अदालत IG सिंध घरू खाते वारे सेक्रेटरी, कानून खाते वारे सेक्रेटरी, प्रोसिक्यूटर जनरल ऐं ॿियनि वास्तेदार इदारनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत धुरियुनि खां 18 माह ते लिखत में जवाब तलब करे वरितो आहे। अदालत में दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त नेशनल एक्शन प्लान 2014 ऐं 2021 मूजिबि शाहिदनि जे तहफ़ुज़ ऐं कानून साज़ी ज़रूरी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त गॾियल क़ौमनि जे मुख़्तलिफ़ कन्वेंशननि ते दस्तख़त कंदड़ जी हैसियत सां पाकिस्तान शाहिदनि जे तहफ़ुज़ बाबति क़दम खणण जो पाबंद आहे। वकील चयो त तहफ़ुज़ न हुजण सबबि शाहिद अदालतनि में पेश नथा थियनि ऐं नथा अचनि ऐं जीअं उज़ैर बलोच जहिड़ा जेके जवाबदार आहिनि उहे बि बरी थी विया आहिनि। शाहिदनि जी खोट सबबि माण्हुनि में इहो तासुर पैदा थिए थो त अदालतूं जवाबदारनि खे बरी करे छॾींदियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त नेशनल एक्शन प्लान मूजिबि शाहिदनि जो तहफ़ुज़ बिल एडवाइज़िंग बोर्ड ऐं प्रोटेक्शन ऑफिसर बि मुक़ररु कया वञनि। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार जे वकील दरख़्वास्त में घरू खाते वारी वज़ारत, सूबाई कानून खाते वारी वज़ारत, IG सिंध ऐं प्रोसिक्यूटर जनरल ऐं ॿियनि खे वास्तेदार धुरियुनि खे दरख़्वास्त में धुर बणायो आहे। जी ठीकु आहे सिकंदर भुट्टो, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।